जुंगशाही मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करवाए हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही हाले जे ढंढ ते 5 ॻोठनि जी साफ़ पीअण जे पाणी वाटर सप्लाई सोलर स्कीम हाली जी बंद ते 2.5 करोड़नि जी लाॻत सां 2024 में तैयार कई वई। ही स्कीम मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ मंगेलधो जोखियो, ॻोठ अली मोहम्मद समूह, ॻोठ आरिफ सूमरो, ॻोठ अर्ज़ी शीदी, ॻोठ हाजी जुमो ख़ासकली, ॻोठ क़ासिम मीरबर ऐं ॿियनि ॻोठनि खे साफ़ पीअण जो पाणी सप्लाई कंदे आहे। गुज़िरियल ॾींहुं गैर मक़ामी माण्हुनि 2400 एकड़ सरकारी ज़मीन ऐं टूरिज़म बंगले ऐं मिल्कियतुनि कब्ज़ो करण खां पोइ मक़ामी माण्हुनि जे ॻोठनि वाटर सप्लाई ते बि ज़ोरी कब्ज़ो करे छॾियो, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि डीसी ठटो ऐं सियासी असर रखंदड़ तर जे MPAs ऐं MNAs खां मुतालबो कयो आहे त AY कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो पाणी बहाल कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।